सूमरनि जे दौर में सूमरनि जो दौर जेको आहे 1011 ईस्वीअ खां 1011 ईस्वीअ खां 1351 ईस्वी ताईं रहियो। ही दौर सिंध जी तारीख़ में वॾी अहमियत रखे थो, छाकाणि त अरबनि जे 3 सदियुनि जे गैर सिंधी राज खां पोइ सूमरनि जे सूरत में सिंध खे पंहिंजो देसी राज मिलियो, जंहिं दौर जा सिंधी समाज, ज़बान, अदब ऐं सक़ाफ़त ते गहरा असर पिया। सिंध जे नामियारे मुहक़िक़ एम.एच. पमर मूजिबि सिंध जे तारीख़ में सूमरनि जो दौर इन करे बि अहम आहे जो हिन घराणे सिंध ते 340 साल हुकूमत कई। एतिरो वक़्तु सॼी दुनिया में को राज घराणो न रहियो। सूमरा सिंध जा ॾेही हाकिम हुया। कुझु तारीख़दाननि सूमरनि जो हसब नसब अरबन सां मिलाइण जी कोशिश कई आहे। इन अमल पोयां फ़क़ति मज़हब जो जज़्बो ऐं क़ाबिज़ अरब हुक्मरान सां लाॻापा जोड़ण जी हिकु नाकाम कोशिश हुई, पर तारीख़ी शाहिदनि जे ज़रिए इहा ॻाल्हि साबित थी आहे त सूमरनि खे अरब क़रार ॾियणु ग़लति हुई। सूमरा सदियुनि खां हिन धरती जा फ़र्ज़ंद रहिया आहिनि। ही कबीलो या बिरादरी असुल सिंध जो आहे ऐं उन जे हिंदू राजपूत हुजण में को बि शक हुअणु न खपे। कच्छ, गुजरात ऐं राजस्थान में अॼु बि सूमरा आबाद आहिनि ऐं उहे हिंदू मज़हब सां तालुक़ रखनि था। इन पस मंज़र में हक़ीक़त वधीक साफ़ थी साम्हूं अची बीठी आहे त सूमरा अरब न पर मक़ामी राजपूत नस्ल जो आहे। संदन नालनि मां बि पधिरो आहे त संदन नाला अरब तिर्ज़ जा, अरब नमूने जा न हुया, पर ख़ालिस सिंधी हुया। हमीर, अमर, दोदो, ये सभु सिंधी नाला आहिनि। सूमरनि जे दौर में सिंध सिबी ऐं उच ताईं हुई। सिंध जा परगि॒णा साॻिया इहे हुआ जेकी 641 ईस्वी में चच सरकार जे वक़्त में हुया। जेतोणीकि कच्छ सोलंकियुनि मकरान मुआज़न ऐं मुल्तान कुरैशी शेख दाऊद वालारे वरितो हो। उहे बि मक़ामी हाकिम हुया। उन ते वरी गज़नवी चढ़त करे विया हुआ। सूमरनि जे दौर में बलोचिस्तान जा तमामु घणा इलाइक़ा सिंध जे सरहदुनि में शामिल हुया। इन बाबति नामियारो तारीख़दान एम.एच. पवन लिखे थो त सूमरनि जे सिबी कच्छी जे पटनि ते बूलान लक ताईं हाकिमियत हुई। सिबी वलीकनि जे दौर यानी 4हीं सदी ईस्वी खां वठी, पर उन खां बि अॻे सिंध जो हिसो हुई। सिबी अॻिते हली सिंध जे बखर सरकार जो हिसो थी ऐं 1740 में नादिर शाह सिंध मां छिनी ख़ान ऑफ कलात खे ॾेई छॾी, जंहिंखे बाद में ॾेही हुक्मराननि ॿीहर ख़ान ऑफ कलात खां वापसि वठी पंहिंजे सरहदुनि में शामिल कयो।